नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत माकड़ जे ख़ात्मे लाइ स्प्रे ऐं सर्वे ऑपरेशन जो तफ़सील जारी कंदे चयो आहे त सूबे जे 22 मुतासिर ज़िलनि में माकड़ जे ख़ात्मे जे लाइ हेल ताईं 43,072 हेक्टर्स ते स्प्रे कयो आहे। ज़राअत खाते 32,782 हेक्टर्स ते स्प्रे करे माकड़ जो ख़ात्मो कयो। ज़राअत वारे सूबाई वज़ीर इस्माइल राव वधीक जारी बयान में चयो वियो त वफ़ाक़ी हुकूमत जी 6 टीमनि हिन वक़्त ताईं रेगिस्तानी इलाइक़नि में सिर्फ़ 10,290 हेक्टर्स ते स्प्रे कयो। माकड़ सव सिंध जे 22 मुतासिर ज़िलनि में 7,81,486 हेक्टर ते सर्वे कयो वियो। हिन वक़्त दादू, सखर, खैरपुर, नौशहरो, फेरोज, शहीद बेनज़ीराबाद, सांगड़ ऐं ॿियनि ज़िलनि में माकड़ मार स्प्रे मुहिम जारी आहे। सूबाई वज़ीर चयो त सिंध हुकूमत जी फ़ौज बि माकड़ जे ख़ात्मे लाइ स्प्रे मुहिम में मदद करे रही। सिंध जूं 98 टीमूं, 25 गाॾियूं, ट्रैक्टर ऐं वफ़ाक़ जूं सिर्फ़ 6 टीमूं सूबे में माकड़ ख़ात्मे लाइ कमु कनि पियूं। वफ़ाक़ कोरोना जीअं माकड़ जे ख़ात्मे लाइ बि संजीदा न आहे। वफ़ाक़ अञा ताईं फ़िज़ाई स्प्रे लाइ के बि इंतज़ाम न कया विया आहिनि। वफ़ाक़ हिकु जहाज़ मोकिलियो जेको खैरपुर में 20 मिंट स्प्रे करण बाद ख़राब थी पियो। ख़राब जहाज़ 10 ॾींहंनि खां मरम्मत लाइ कराची में बीठल आहे। इस्माइल राव चयो त सिंध हुकूमत कोरोना सां गॾु माकड़ जे ख़ात्मे लाइ स्प्रे मुहिम जारी रखी आहे। माकड़ फसलनि खे इमरान ख़ान मुल्क खे खाए रहियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।